हथन में आहे शिफा नजर में आहे नूर हथन में आहे शिफा नजर में आहे नूर मुंहिंजी अम्मा हाज़िरा हज़ूर हथन में आहे शिफा नजर में आहे नूर हथन में आहे शिफा नजर में आहे नूर मुंहिंजी अम्मा हाज़िरा हज़ूर बेसहारन जो सहारो आहे मुंहिंजी अम्मा हो बेसहारन जो सहारो आहे मुंहिंजी अम्मा ओ बेसहारन जो सहारो आहे मुंहिंजी अम्मा बेसहारन जो सहारो आहे मुंहिंजी अम्मा छो त बाबा जहिड़ो प्यार ॾिनो आहे अम्मा दुनिया जी हर शइ खां मूंखे प्यारी आहे मुंहिंजी अम्मा दुनिया जी हर शइ खां मूंखे प्यारी आहे मुंहिंजी अम्मा Yo! जेको मंगतो थी उन जी शरण आयो जेको मंगतो थी उन जी शरण आयो दीन दुखिन जो अम्मा घड़िया वसायो दीन दुखिन जो अम्मा घर वसायो दीन दुखिन जो अम्मा घड़िया वसायो जोली जंहिंजी खाली ॾिसे थी तिंजी भरे थी अम्मा हो चोली जंहिंजी खाली ॾिसे थी तंहिंजी भरे थी अम्मा ओ जोली जंहिंजी खाली ॾिसे थी तिंजी भरे थी अम्मा जोली जंहिंजी खाली ॾिसे तिंजी भरे थी अम्मा छो त बाबा जहिड़ो प्यारी ॾिनो आहे अम्मा दुनिया जी हर शइ खां मूंखे प्यारी आहे मुंहिंजी अम्मा दुनिया जी हर शइ खां मूंखे प्यारी आहे अम्मा मुंहिंजी प्यारी आहे मुंहिंजी अम्मा मूंखे प्यारी आहे मुंहिंजी अम्मा क्या बात है? प्यारी आहे मुंहिंजी अम्मा मूंखे प्यारी आहे मुंहिंजी अम्मा दुनिया जी हर शइ खां मूंखे प्यारी आहे मुंहिंजी अम्मा भाई हिकु मां महिरबानी करणु चाहींदुमि मूंखे भॼन लिखण असांजे मखण भाऊअ जा वॾा भाउ मुंहिंजा बि उस्ताद जेके अमा जा बि चाहक हुया मञंदा हुया हरी भाऊ असांजो उस्ताद हिकिड़ी ज़ोरदार तारी हुन प्यारे जे लाइ मूंखे सेखारियऊं दीपक भाऊ लिखो सुठो था भजन बढ़िया है लेकिन कहाँ 1.5 अक्षर कहाँ 2.5 अक्षर कहाँ सेट होना चाहिए ये हमारे भाई हरि बाबू उस्ताद क्या बात है। अरे जियरा तई जग में जहान में आज भी उनका नाम जग जग में जहां रोशन हो रहा है हाँ